वज़ीर आज़म हाउस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ से DGISI ऐं आर्मी चीफ अहम मुलाक़ात कई है। ज़रियनि मूजिबि अॼु जुमे 24 फरवरी ते थींदड़ एपेक्स कमेटी जे इजलास खां अॻु डायरेक्टर जनरल इंटर सर्विस इंटेलिजेंस पाकिस्तान ISI लेफ्टिनेंट नदीम अंजुम ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल आसिम मुनीर वज़ीर आज़म हाउस में शहबाज शरीफ से अहम मुलाक़ात कई। अहम मुलाक़ात में मुल्क की गजल सिक्योरिटी की सूरत हाल ते ॻाल्हियूं कयूं वयूं। वाज़े रहे त अॼु थींदड़ एपेक्स कमेटी के इजलास में दिफ़ा वज़ीर ख़वाजा आसिफ ऐं DGISI अफगानिस्तान दौरे बाबत कमेटी में शिरकत कंदड़नि खे ब्रीफिंग ॾींदा। तहरीक इंसाफ के अगवान जुल्फी बुखारी और फयाज चौहान जेल भरियो तारीख़ में गिरफ्तारी ॾेई छॾी। पाकिस्तान तहरीक इंसाफ जी जेल भरियो तारीख़ में गिरफ्तारी ॾियण लाइ PTI अगवान आमिर कियानी अवामी मुस्लिम लीग जो सरबराह शेख रशीद ऐं ॿिया रावलपिंडी जे कमेटी चौक ते पहुता। PTI अगवान फयाज चौहान सां गॾु ॿियनि 10 PTI कारकुननि गिरफ्तारी ॾिनी, जॾहिं त जुल्फी बुखारी ऐं एजाज़ खान बि गिरफ्तारी ॾेई छॾी। जंहिंखां पोइ पुलिस जी कैदी वैन खेनि कमेटी चौक खां खणी रवानो थी वई। उनखां अलावा अॻूणो घरू वज़ीर शेख रशीद बि PTI जेल भरियो तारीख़ के सिलसिले में कमेटी चौक ते मौजूद है। रावलपिंडी में सहाफ़ियुनि सां ॻाल्हियुनि दौरान गुलाम सरवर खान चयो त वो गिरफ्तारी न ॾींदो, कुछ अगवान ऐं ॿिया कारकुन गिरफ्तारी ॾींदा। बलोचिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस अमन दुश्मनन खिलाफ वही कामयाबी हासिल करे वरती। जिले केच में दहशतगर्दन जो हमलो नाकाम, सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई दौरान 8 दहशतगर्द मारिजी विया। कार्रवाई दौरान हथियार ऐं धमाकेदार मवाद पिण हथायो है। मुल्क में दहशतगर्दी के नासूर के जड़ खां खत्म करण लाइ पाक फौज पारां ऑपरेशन जो सिलसिलो जारी है। गुज़रियल ॾींहुं बलोचिस्तान के जिले केच में सिक्योरिटी फोर्सेस की काफ़िले ते हमलो कंदड़ 8 दहशतगर्दन के आख़िरी अंजाम ताईं पहुचायो वियो। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस ऐं हमले आवरन विच में चकरियूं थियूं। मुल्क के मुहाफ़िज़न बिना कंहिं जानी नुक़सान के दहशतगर्दन जो हमलो कामयाबी से नाकाम बनाए छॾियो। कार्रवाई दौरान दहशतगर्दन के ठिकानन तां वॾे तादाद में हथियार ऐं धमाकेदार मवाद बि हथ कयो वियो है। सिक्योरिटी फोर्सेस मज़ा बंदरेज में क्लियरेंस ऑपरेशन बि कयो। सिक्योरिटी फोर्सेस मज़ा बंदरेज में क्लियरेंस ऑपरेशन भी कयो। ISPR वाज़े कयो है तो कुर्बानियन खां पोइ हासिल कयल बलोचिस्तान जो अमन कंहिंखे भी खराब करण न ॾिनो वेंदो। अगूणे घरू वज़ीर चौधरी निसार अली खान चयो है इमरान खान कंहिंखे भी पार्टी में शामिल करण के लाइ एतरी कोशिश ना कई जेतरी मुंहिंजे लाइ कई। रावलपिंडी जे इलाइक़े चाकरा में चौधरी निसार अली खान जलसे के खिताब कंदे चयो त असां नारा घणा लगाईंदा आहियूं पर अमल न आहियूं कंदा। मुल्क इंतहाई नाज़ुक मोड़ ते आहे ऐं असां हिक ॿिए जा गिरेबान झले रहिया आहियूं। सियासत में गारियूं ॼण आम थी वियो आहे। हुन चयो त अॼु असां तबाही जे वेझो पहुची चुका आहियूं। मां अवाम ऐं पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदो आहियां। माण्हू पुछंदा आहिनि त कंहिं बि पार्टी में शामिल छो न पिया थियो, जंहिं ते मां खेनि चवंदो आहियां त मां गारियुनि जो हिसो नथो बणिजणु चाहियां। चौधरी निसार चयो त इमरान खान मुंहिंजो 50 सालनि खां दोस्त है। इमरान खान अॼु बि मुंहिंजो दोस्त है। इमरान खान कंहिंखे भी पार्टी में शामिल करण के लाइ एतरी कोशिश ना कई जेतरी मुंहिंजे लाइ कई। अगूणे घरू वज़ीर वधीक चयो त मां मैदान में अची चुको आहियां। इज़त उहदनि सां ना मिलंदी, मूंखे गरीब ऐं मज़दूरनि जी मदद जी ज़रूरत है। चूंडू अॼु थियनि या सुभाणे, हाणे मां मैदान में आहियां। मूं सिर्फ़ MNA के तौर ते खिदमत ना कई पर काउंसलर तौर भी अवाम जी खिदमत कई। मुझे मुकाबले में उहे माण्हू आहिनि जन कख बनी बीणो ना कयो। हुन चयो त मूंखे इमरान खान चवंदो हो त अवां जी शमूलियत न करण सबब मुंहिंजो हिननि माण्हुनि सां गुज़ारो आहे। हुन चयो त जेकी माण्हू अॼु इमरान खान जो झंडो खणी घुमी रहिया आहिनि उहे पहिरियां बेनज़ीर जो नारो लगाईंदा हुआ, बाद में उहो मुशरफ सां गॾु थी विया ऐं हाणे इमरान सां गॾु आहिनि। हुननि खे पेट्रोलियम जी वज़ारत जो शौक़ु हो ऐं मूं वॾनि उहदनि खां इनकार कयो आहे। चौधरी निसार चयो त 2018 जे चूंडनि में छा थियो उन जो सबबु ॿियो कुझु हो, उहो पोइ ॿुधाईंदुसि। चाहियां थो त चूंडनि खां पोइ कंहिं पार्टी में इज़त सां वञा। वज़ीर त मां जनरल ज़िया जोणी जो ऐं गुलाम इसहाक खान जो भी हुअसि। इमरान खान मूंसां दोस्ती निभाई आहे ऐं अञा ताईं निभाए रहियो आहे। आल पाकिस्तान मरी इतिहाद बारखान वाक़े खिलाफ हयल धरणो खत्म करण जो ऐलान करे छॾियो।
बारखान में पेश ईंदड़ वाक़े ख़िलाफ़ मरी इतिहाद जो 3 लाशनि सां रेड ज़ोन में धरणो जारी हो, जॾहिं त खान ऑफ कला जे भाउ सेनेटर आगा उमर अहमद ज़ई रेड ज़ोन में धरणो ख़त्म करण जो ऐलान कयो। कबायली जिरगे जो नुमाइंदो खान ऑफ कला जो भाउ प्रिंस उमर अहमद ज़ई धरणे वारे हंध पहुतो। धरणे में सरदार सखी जान शमालाई पिण कबायली अॻवाननि सां गॾु हो। खान ऑफ कला पारां धरणो ख़त्म करण जे ऐलान खां पोइ धरणे में मीर नेमत मरी समेत कुझु शिरकत कंदड़नि धरणो ख़त्म करण जी मुखालफ़त कई, पर आल पाकिस्तान मरी इतिहाद जे अॻवाननि मेहरदीन मरी ऐं जहांगीर मरी बि धरणो ख़त्म करण जो ऐलान कयो। मेहरदीन मरी चयो त असांजा मुतालबा पूरा थी विया आहिनि, असां धरणो ख़त्म करण जो ऐलान करियूं था। असांजा ॿिया मुतालबा बि मञिया विया आहिनि। मरी इतिहाद जे चेयरमैन मेहरदीन मरी चयो त सूबाई वज़ीर अब्दुर रहमान खेतरान जी गिरफ़्तारी ऐं खान मोहम्मद मरी जा घर भाती बाज़ियाब थी विया आहिनि, जंहिं ते खान ऑफ कला जे भाउ प्रिंस उमर जे ऐलान खां पोइ धरणो ख़त्म करण जो ऐलान कयो वियो। मेहरदीन मरी चयो त गिरा नाज़ ऐं उन जी धीअ खे कराची मेडिकल जे लाइ आंदो वेंदो, जॾहिं त लाशनि खे DNA जे लाइ आंदो पियो वञे। तदफ़ीन जो ऐलान बाद में कयो वेंदो। दिफ़ा वारे वज़ीर ख़वाजा आसिफ चयो आहे त जॾहिं जज असांजे हदनि में दाख़िल थींदा त असां बि सुवाल उथारींदासीं। क़ौमी असेंबली में पॉलिसी बयान ते ख़्यालनि जो इज़हार कंदे दिफ़ा वारे वज़ीर ख़वाजा आसिफ चयो त सुप्रीम कोर्ट तरफ़ां सोमोटो केस बाबति कुझु सवाल उथारिया विया आहिनि, जंहिंजा नाकारी असर मौजूदा हालतनि सां गॾु मुस्तक़बिल ते बि पइजी सघनि था। समूरी सुप्रीम कोर्ट वेही हिन मसइले जो हल ॻोल्हे मुख़्तलिफ़ धुरनि खां पुछी अहिड़ो हल ॾिनो वञे जेको ईंदड़ वक़्त में बि आब हयात हुजे। ख़वाजा आसिफ चयो त नवाज़ शरीफ़ जी हुकूमत ख़त्म करे ज़्यादती कई वई। मां पंहिंजूं हदूं नथो क्रॉस करणु चाहियां, मां तनक़ीद बि नथो करणु चाहियां। सुठी ॻाल्हि उहा आहे त नओं रुकनी बेंच बणाई वञे, उहो फ़ैसिलो नओं जजिस जो न पर फुल कोर्ट खे ॿुधणु घुरिजे। समूरी अदालत धुरनि खे ॿुधी फ़ैसिलो करे पूरी क़ौम अदालती फ़ैसिलनि सां मुतासिर थींदी आहे। ख़वाजा आसिफ चयो त मां पुछणु चाहियां थो त हिकु शिकायत रहंदी आहे त पार्लियामेंट्री जजिस जो नालो वठी तनक़ीद कंदा रहंदा आहिनि। कुझु जजिस ते तनक़ीद कई वञे थी त कुझु जजिस ते तनक़ीद नथी कई वञे। जस्टिस साकिब ऐं जस्टिस खोसा ते तनक़ीद थिए थी, जस्टिस नासिर मलिक ते छो न पई थिए? उहो सवाल अदिला जे लाइ आहे ऐं आख़िर ईअं छो थो थिए? जॾहिं जजिस असांजे हदनि में दाख़िल थींदा त असां बि सवाल उथारींदासीं। हुन वधीक चयो त हिकु सवाल उहो बि उथारियो वियो आहे त ॿिनि असेंबलियुनि खे टोड़णु सही आहे या न। आइन खे रीराइट करणु अदलिया जो कमु न हूंदो आहे। जहिड़ी तरह आर्टिकल 63 खे रीराइट कयो वियो आहे, हीअ सभु उन जा असर आहिनि। लाहौर हाई कोर्ट में PTI जे जेल भरियो तारीख़ में गिरफ़्तार अॻवाननि जी बाज़ियाबी लाइ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान जज जे रिमार्क्स ते अदालत जे कमरे में टहकड़ा लॻी विया। लाहौर हाई कोर्ट में PTI जे जेल भरियो तारीख़ दौरान गिरफ़्तार अॻवाननि जी बाज़ियाबी ऐं आज़ादी लाइ दाख़िल दरख़्वास्तनि ते ॿुधणी थी, जंहिं दौरान अदालत दरख़्वास्त गुज़ार जे वकील खां पुछाणो कयो त अव्हां जे माण्हुनि खे छो गिरफ़्तार कयो वियो आहे। उन ते दरख़्वास्त गुज़ार जे वकील चयो त असां जेल भरियो तारीख़ शुरू कई हुई। जस्टिस शहज़ाद वकील खां पुछाणो कयो त अव्हां अदालत सां छो खेॾी रहिया आहियो। उन ते वकील चयो त उहे अलामती गिरफ़्तारियूं हुयूं, असां ज़मानत न पिया घुरूं, हुननि जे हक़नि जे लाइ तहफ़ुज़ लाइ अदालत आया आहियूं। दरख़्वास्त गुज़ार जे वकील जे मौक़िफ़ ते अदालत में टहकड़ा लॻी विया, जंहिं ते अदालत चयो त अव्हां त पाण चई रहिया हुआ त गिरफ़्तार करियो, हाणे जॾहिं गिरफ़्तार कयो वियो त मसइलो कहिड़ो आहे। ॿुधणी दौरान शाह महमूद कुरैशी जो पुटु ज़ैन कुरैशी बि अदालत में पेश थियो ऐं पंहिंजे बयान में चयो त मूंखे गिरफ़्तार नाहे कयो वियो, पर मुंहिंजे वालिद खे गिरफ़्तार कयो वियो आहे। मूंखे पंहिंजे वालिद सां मुलाक़ात बि न पई करणु ॾिनी वञे। शाह महमूद कुरैशी जे पुट जे मौक़िफ़ ते जस्टिस शाहराम चयो त जिते कलम 144 हुजे उते हलिया वञो, अव्हां खे बि गिरफ़्तार कयो वेंदो, अव्हां जी बि मुलाक़ात थी वेंदी। जस्टिस शाहराम जे रिमार्क्स ते अदालत जे कमरे में टहकड़ा लॻी विया। ॻोठ मिसरी जे रहवासी बुर्रा बिरादरी जे माण्हुनि जो कोडजी पुलिस जे ज़्यादतियुनि 13 माण्हुनि खे बिला जवाज़ गिरफ़्तार करण ऐं तशद्दुद करण ख़िलाफ़ SSP ऑफिस आॾो क़ौमी शहरा बंदि करे एहतिजाजी मुज़ाहिरो करे पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई।
एहतिजाज की अगवानी सलेमान बुरड़ो, शौकत मंजूर, नूरल, अलीशर बुरड़ो ऐं ॿिया करे रहिया हुआ। अगवाननि मीडिया के ॿुधायो त कोडी जी पुलिस रात 8 बजे बिना जवाज़ कार्रवाई करे होटल ते वेठल असांजे माण्हुनि मथां लठनि जो वसकारो करे सख्त तशद्दुद जो निशानो बणायो ऐं फुरलुट कई। होटल ते वेठल वापारियुनि ऐं ॻोठाणनि खां 8 लख रुपया रोक रक़म, 10 मोबाइल फोन ऐं 1 टीवी, बैटरियूं ऐं ॿियो सामान फुर करे होटल ते वेठल गुलशेर बुरड़ो, इम्तियाज, अयाज, मारम, मीर हसन, नादर, कुर्बान, साजिद ऐं यासीन बुरड़े समेत 13 माण्हुनि खे अगवा करे गुम करे छॾियो आहे। उन्हनि DIG सखर ऐं SSP खैरपुर खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त ज़्यादती कंदड़ पुलिस खिलाफ़ कार्रवाई करे असांजे माण्हुनि खे बाज़ियाब कराए इंसाफ़ फराहम कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।